वोड़िम सब वथाण यार कारण जत जे। दोस्तों जत यार जे लाए सिंध वोड़ियूं पिया, ही धरती ते डोड़ूं पिया। लतीफ़ जी इन सिट खां इंस्पायर थी अॼु ते चोलिस्तान में आया। चोलिस्तान जो ही जेको डिस्ट्रिक्ट बहावलपुर जो यजमान जेको तहलको है, ही थर जो चोलिस्तान जे थर जे विच ते ही हाणे थोड़ो ही तक़रीबन 50-60 किलोमीटर का पोइ वरी हिन घोटकी वारो थर ऐं पोइ ही सिंध जो ही जेको ही पार्ट ही आहे। हिते ही किलो हिकिड़ो ॾिसण में अचे पियो, ही जेको ॾाढो ख़ूबसूरत किलो आहे त सेम लाइक जेको असां दरावर फोर्ट ॾिठोसीं। हिते हिन खे वरी मौजगढ़ चवनि था। मौजगढ़ गढ़ मतलब गढ़ गढ़ जी कॾहिं तव्हां उन खां परी पासे वेंदव त उते जेके गढ़ आहिनि उहो ऐं ही साॻियूं गढ़ खे थोड़ो चेंज करे या नालो बदिलजी वियो, गढ़ खे गढ़ चवनि था। मौजगढ़ जेको ऐं मौजगढ़ बि चई सघिजे थो। ही मुख़्तलिफ़ हिन चोलिस्तान में 5-8 किला आहिनि। वॾे में वॾो हिते दरावड़ फोर्ट आहे, दरावड़ किलो आहे, उन खां पोइ मौजगढ़ आहे, पोइ खैरगढ़ आहे, बिजनोट आहे, मुख़्तलिफ़ जेके उहे किला तव्हांखे ॾेखारींदा। हिन किले ही किलो ॾाढो ख़ूबसूरत आहे हुन दरावड़ फोर्ट खां थोड़ो नंढो, पर हिन किले जी ख़ासियत इहा आहे त हिन में जेके अंदरि जेका बि बचियल जेका ही बदकिस्मती सां किलो तमामु घणो ड्रही चुको है। तक़रीबन ही कोई 30% हाणे किलो ही रहियो है। हिन जो ही सेम लाइक स्ट्रक्चर जेको न उहो आहे। हिन जो डिफेंसिव पॉइंट ऑफ व्यू खां जेको रूट्स आहिनि उहे बि ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। ऐं उन में ही जेको ख़ासि करे ही जेका बिल्डिंग साम्हूं तव्हांखे ॾिसण में अचे पई, ही त कमाल आहे। बिल्डिंग हिन में मूंखे लॻे थो त हिन को जेको हिते जो वक़्त जो बादशाह हूंदो उन जे रहण जी जॻह आहे, या ही बिल्कुलु ही तव्हांखे चौकी बि ॾिसण में ईंदी। हिन में जेके जेके मुख़्तलिफ़ जेके डिफेंसिव पॉइंट ऑफ व्यू खां उन्हनि जा सिपाहियुनि जा कमरा बि आहिनि, उहे हिन जेका ही जेका वाल अचे पई दीवार किले जी अचे पई, उन जे अंदरी पासे जेके वॾा गुंबज़ आहिनि, गुंबज़नि जे अंदरी पासे हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा कमरा आहिनि। उन्हनि नंढड़नि कमरनि में हिकिड़ा सोराख़ ठहियल आहिनि, उहे ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। ऐं उहे उन्हनि सोराख़नि में बि तॾहिं त इहो तीरनि ऐं भालनि जो ज़मानो हूंदो त उतां हमिलो करे सघिजे थो या छा आहे। ज़ाहिर अॻे जंगियुनि जो ज़मानो हुयो, बादशाह ईंदा हुया, बादशाह वेंदा हुया, किलनि ते हमला थींदा हुया, बादशाहनि ते हमला थींदा। चवण जो मक़सदु इहो त सिंध ॾाढी ख़ूबसूरत आहे। सिंध जो जेको ही हेरिटेज, ही सिंध जो पार्ट रहियो चोलिस्तान ऐं आहे बि। ज़ाहिर आहे हाणे छा चवंदा आहिनि इंतिज़ामी हिसाब सां पोइ सूबनि में हेॾां होॾां थी वियो, ही पंजाब वारे हिसे में अची वियो। ऐं जीअं उमरकोट आहे या मुख़्तलिफ़ जेके किला आहिनि इहे राजधानियूं हुयूं। ऐं ही ख़ासि करे ही जेका तारीख़ ॿुधाइनि था त इहे राजपूत जेके गढ़ माना राजपूतनि जो जेको किलो, उन्हनि जो मुख़्तलिफ़ हुकूमतूं रहियूं आहिनि। उन खां पोइ कलोड़ा आया, मीर आया, पोइ वरी अंग्रेज़नि खां पोइ वरी जॾहिं ही असांजे हवाले शयूं थियूं त पोइ असां वरी हिननि किलनि जी हीअ हालत करे छॾी। साॻियो ई जेको किसो आहे जेको पाकिस्तान में ईअं ओवरऑल जेके तहज़ीब सां, सकाफ़त सां, विरसे सां, हेरिटेज सां जेका ज़ुल्म थींदो उहो साॻियो हिन किले सां थियो आहे। जेकॾहिं ॾिसंदव त तव्हांखे हिन ही जेको ॿाहिरि ॾिसंदो त इहो कब्ज़ो पियो हिन किले जी दीवार ते माल ॿधो पियो आहे त उहो सीउ न लॻे। माण्हू ॻोठ भर सां आबाद थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि जा बि कब्ज़ा आहिनि। शयूं ॾाढियूं ॿुधाइण जो मक़सदु इहो त किलो ॾाढो ख़ूबसूरत आहे, हिन खे बि बचाए सघिजे थो। छो जो हिन जो स्ट्रक्चर बाक़ी आहे। इन स्ट्रक्चर खे वधीक तव्हां ही इन खे मैनेज करे, हींअर त साइंस जो दौरु आहे ऐं हिन ते इहे सिरूं बि ठाराए सघजनि थियूं, हिन ते कमु थी सघे थो। पंजाब हुकूमत जेका आहिनि उन ते कमु कंदी त हीअ असांजो विरसो ही सकाफ़त बची सघंदी। ऐं ॾाढो ख़ूबसूरत शयूं आहिनि। छो जो हिन मुल्क में ॿियो त घुमण जूं के शयूं न आहिनि। असांजी हिकिड़ी तारीख़ आहे, हज़ारे साल मोहन जो दड़ो, हड़प्पा,
पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके इहे असांजी तहज़ीबूं रहियूं आहिनि ही क़िलो बि जेकॾहिं हीअं बि असां हीअं नज़र हणंदासीं त ज़रावर फोर्ट ही क़िलो बि हाकिड़े दरिया जी कंधीअ ते आहे। हीउ आकड़ो दरिया हितां वहंदो हुयो ऐं वॾी मौजनि सां हमेशह क़िला ऐं आबादियूं जेके आहिनि उहे दरियानि जे कंधीअ ते ठहियूं। जीअं मोहन जो दड़ो सिंधूअ जी कंधीअ ते आहे, उन खां पोइ अरोड़ आहे, अरोड़ बि सिंधूअ जी हिन कंधीअ ते आहे, होॾां हाकिड़ो हुन कंधीअ ते आहे। वरी अॻियां वेंदो त तव्हांखे उहो मिलंदो पंहिंजो बंभोर मिलंदो ऐं मुख़्तलिफ़ जीअं उन खां पोइ उन जे विच ते तव्हांखे हिकिड़ो ॿियो मिलंदो चाहुनि जो दड़ो मिलंदो। इहे मुख़्तलिफ़ इहे वसंदियूं हुयूं, होॾां नोटो मिलंदो। इहे सभु हींअर भेड़ा थी चुका आहिनि। दुनिया में ॿाहिरि वेंदासीं वञूं था त ॾिसूं था त माण्हुनि पंहिंजे विरसे खे संभाले रखियो आहे ऐं हीअ ई तारीख़ आहे असांजी। तारीख़ में जेकॾहिं का शइ ॾिसबी त पोइ हीअ मटीरियल में ही शयूं ॾिसबो त हीअ माण्हू केतिरा तहज़ीब याफ़्ता हुया। हमेशह असां ते ॻाल्हि कई थी वञे त हीअ कमज़ोर हुया, पोइ हिननि ते हमेशह धारियनि हुकूमत कई। पोइ उनजो जवाबु इहो आहे त हिननि माण्हुनि हिते रही करे ही शयूं डिफेंसिव ठाहियूं। ज़ाहिर हुयो जेको हमले आवर हुयो उहो उनजा मुख़्तलिफ़ टूल हुया। उहो मज़हब इस्तेमालु कंदो हुयो, उहो पैसो इस्तेमालु कंदो, मईशियत इस्तेमालु कंदो, उन वटि विढ़ण जा थी सघे थो त हिननि खां वधीक औज़ार हूंदा जंहिं ते हुननि हमला कया आहिनि। मुख़्तलिफ़ अरगून, तरखान, मुग़ल, आर्या, मतिलबु जेके बि का बुखियूं जेके लोधूं आयूं उहे हिते हिन ख़िते ते अञा बि नज़र बुखियूं लोधियूं रखियो वेठियूं आहिनि। ॻाल्हि करण जी मक़सदु इहो त सिंध में सिंध जे हिन पार्ट खे बि, चोलिस्तान वारे पार्ट खे बि सुधारणु खपे। ही शयूं ॾाढो ऐं चोलिस्तान ॿियो घुमियोसीं त उन में कल्चर, उन्हनि जो माण्हुनि जो जेको लाइफ स्टाइल उहो ॾाढो ख़ूबसूरत, सेम लाइक असां जेके अछड़े थर वारा या थर पार्कर वारा थर वारा, उन्हनि जो माल मवेशी, उन्हनि जूं रिढूं, उन्हनि जूं बकरियूं, उन्हनि जो लिबास, उन्हनि जो ॻाल्हाइणु, उन्हनि जी ॿोली। तक़रीबन जेकॾहिं ॿोली ॻाल्हाईंदो त सिंधी सभु सम्झनि था, पर सिंधी ॻाल्हाए नथा सघनि। हिते मुख़्तलिफ़ धाटकी बि आहे, मारवाड़ी बि आहे, सराइकी बि। इहो मिक्सचर जेको सराइकी वसेब आहे, इन्हनि जी ॿोलियुनि जो हिकिड़ो मिक्सचर आहे। इन्हनि जे लिबास में, इन्हनि जे लाइफ स्टाइल में बि, इन्हनि सभिनीनि जो हिकिड़ो जॉइंट मिक्सचर हिकिड़ो ॾिसणु ईंदो। इन सां सिंध जी हिकिड़ी इन ॻाल्हि में सिंध जी हिकिड़ी ख़ुशबू आहे, उहा ॾिसण में आई। सोचियोसीं त तव्हांखे ॾेखारियूं, ॿुधायूं त सिंध जो हीउ पार्ट बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो।